तो छा मर्द हिन सेखारे वियो हिनन जे सीने के केड़ो सवारे वियो जो साल गुजरी विया पर पीर मिठे जो मुरीद खरियो ना हिकड़ो बुजुर्ग हिकड़ो वली उहो जेकॾहिं 23 साल तबलीग करे उन जा मुरीद फिरी नथा सघन छा मदीने वारो मीर जेको सरदारन जो सरदार आ नबियन जो इमाम आ पैगंबरन जो अगवान आ वली जे दर तां विलायत जी खैरात पिनींदा आहिन दुनिया जे नबी जे दर ते मंगती ए साइल बणजी वेंदी आ उन नबी जे विसाल का पो असां भी सब फिरी विया छा था चओ हाँ जेको चवे थो असां भी फिरी विया यो पाण फिरियल गालायो 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 यो पाण फिरियल मुझे महबूब जा असां भी सभई शान वारा गालायो असां भी सभई असहाबी कन्नुजूमी बिअय्यिहिम इक्तदयतुम इहतदयतुम साईं फरमाइन था मुझा सब असहाबी सितारन जे मिसल आहिन जंहिंजे भी पोयों लगी पवंदो तव्हां हिदायत वारा मोहब्बत साचो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह मोहब्बत साचो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह मुझे आका फरमायो त असहाबी कन्नुजूमी मुझा असहाबी सितारन वांगुर आहिन यूं लगी पवंदो तव्हां हिदायत वारा बणजी पवंदो उलाइक कतब फी कुलूबिहिमुल ईमान रब तो फरमाए असहाबन जे शान में रब तो फरमाए बेटे वारा तवज्जो सां ॿुधो बेली हिकड़ो अर्ज कया बिजली ईंदी वेंदी तव्हां ध्यान रुगे मूं ॾेखे हाँ रुगे तवज्जो सां ॻाल्हि ॿुधो मां पाण थकल आहियां डिघी तकरीर मूंखे करणी कोन्हे हाँ हे ॿुधनि त ॿुधायां न हाँ जे बिजली थी वञे तो को होॾे थो ॾिसे को होॾे थो ॾिसे हज़रत पीर मिठा सिंह रहमतुल्लाह अलैह तकरीर पिया कनि त हिकिड़ो मंडो अचे लॻियो मंडो पासे में साईं जन फकीर जेके वेठा तकरीर में उन्हीं खे ॾिसण लॻा मंडे खे पिया ॾिसनि हज़रत साईं जन तकरीर चुप करे वेही रहिया बयान बंदि करे छॾियो फकीरन के एहसास थियो त असां ग़लती कई आहे साईं जन तकरीर को बंदि थी विया साईं जन फरमाया भई ॾेख गिनो मंडे को ॾेख गिनो तोसां मंडा नहीं ॾिठा मेरी तकरीर तुसागू नहीं वणदी मंडा वणदा पिया तुसागू गाल समझो था ना थोड़ो ध्यान हेॾे कयो ॻाल्हियूं कम वारियूं आहिनि चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह गाल केड़ी याद थई केड़ी गाल पे गया असहाबी कन्नुजूमी मुझा असहाबी सितारन वांगुर आहिन जॾहिं
मानू बरपट में बयाबान में हलंदो आ जिते दिस जी खबर न पौंदी आ तरफ जी खबर न पौंदी आ त उत्तर केड़ो ओभर केड़ो दखण केड़ो ओलह केड़ो तरफन जी खबर न पौंदी आ जड़े मानू समुंड में खोराब काहे बेड़ा काहे समुंड में वींदा हन चौधारी पानी पानी हूंदो आ उते तरफ जी खबर न पौंदी आ पो उन्हनि सितारनि खे ॾिसी ख़बर पवंदी आ त ही कुतुब तारो आ हिन पासे उत्तर आ ही एथ तारो आ ही ज़ोल वारो तारो आ उन तारनि खे ॾिसी माण्हुनि खे रस्ते जी ख़बर पवंदी आ भुलियल माण्हू भटकियल माण्हू रस्ते खां हटियल माण्हू पंहिंजी मंज़िल ते पहुचंदा आहिनि त सितारनि खे ॾिसी करे उहे पंहिंजी मंज़िल भेड़ा थींदा आहिनि मदीने वारे साईं इशारे में फरमायो त ए दुनिया वारो ए दुनिया जे सहरा में हलण वारो ए दुनिया जे बहर में बेड़े हलाइण वारो तव्हां खे रस्ते जी ज़रूरत आ त मुंहिंजे असाबनि खे ॾिसो इहे हिदायत जा सितारा अथव जंहिं बि सहाबी खे ॾिसंदो तव्हां खे जन्नत वारो रस्तो मिली वेंदो आई ॻाल्हि सम्झ हाँ सहाबी सब शान वारा असहाबी ॻाल्हायो सब शान वारा पर असहाबन में वहवा जो शान मुझे सोने सिद्दीक जो आ हुयो साईं असां गॾु गार अंदर आशिक सोणो सिद्दीक अकबर अॼु ताईं बि गॾु मज़ार अंदर अॼु ताईं बि जंहिंखे तांग नबीअ जे निज़ारनि जी सिक सीने में रखो प्यारनि जी महबूब जे सभिनी यारनि जी वो सिक सुभान अल्लाह वहवा जो शान सिद्दीक जो ऐं वहवा जो शान सुणे आदिल उमर जो सुभान अल्लाह जे पाछे खां बि शैतान परे भजंदो आहे वो उमर जंहिंजे पाछे खां शैतान परे भजंदो आहे जंहिंजो नालो दुश्मन जे हियांव ते मुंग डरींदो मुल्ला बाकिर मजलिसी शियन जो वॾो आलिम तमाम घणा किताब लिखिया अथसि बिहारुल अनवार हक़ुल यकीन वगैरह वगैरह तमाम घणा उन किताब लिखिया वो मुल्ला बाकिर मजलिसी पंहिंजे किताब में लिखे थो मूं वटि किताब मौजूद आहे जेको चवंदो त मां तव्हांखे ॾेखारींदुसि वो चवे थो त हज़रत इमाम जाफर सादिक रज़ी अल्लाह ताला अन्हु कूड़ी ॻाल्हि मनसूब थो करे छा हिकिड़ो भेरो चओ कूड़ी ॻाल्हि हज़रत इमाम जाफर सादिक ने मनसूब करे पंहिंजे किताब में लिखे थो त हज़रत इमाम जाफर सादिक जो तरीक़ो इहो हुयो जो सुबुह जो फजर नमाज़ पढ़ी ऐं सोमाणी जी नमाज़ पढ़ी अबू बकर ऐं उमर जे मथां लानत विझंदो हुयो ॻाल्हि समझ में अचे थी हाँ हजरत इमाम जाफर सादिक खुद फरमाइन था वलदनी अबू बकरिन मर्रतैन अबू बकर सिद्दीक मुखे बफेरा ॾियणियूं हजरत अबू बकर जी न्याणी जे औलाद मथां हजरत इमाम जाफर सादिक सुभान अल्लाह ऐं रूहानियत में तरीके जो फैज़ ऐं रूहानी फैज़ हजरत इमाम जाफर सादिक वरतो सलमान फारसी का सलमान फारसी फैज़
जेको इमाम जाफर सादिक चवे तो त अबू बकर मुंहिंजे लाइ इमाम आहे, मुंहिंजो अॻवान आहे, मुंहिंजो रहबर आहे, मुंहिंजो मुर्शिद आहे। ऐं ही कूड़ी ॻाल्हि तो मनसूब करे त इमाम जाफर सादिक हेड़ा लफ़्ज़ ॻाल्हाईंदो। मुंहिंजा दोस्तो, इमाम जाफर सादिक जी ॻाल्हि न आहे, ही पाण पंहिंजे अंदर जी खिलाफ़त था बयान कनि। गाल समझ में अचे थी? हाँ अल्लाह शल इन बुरे अकीदे का पनाह में रखे, रब शल बचाए इन बुरे अकीदे का। हाँ ए बेटे वाला अकीदो इहो रखो तो मुझे सोने हबीब जा सब असहाबी शान वार सुभान अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल शरीफ दी हदीस रिवायत करने वालो हजरत जाबिर बिन अब्दुल्ला अंसारी असहाबिया। सुभान अल्लाह। असहाबी रिवायत हो करे त हज्जतुल वदा में असा दिल पर मोहम्मद करीम असा गड्डू यासी। सुभान अल्लाह। हज्जतुल इस्लाम या हज्जतुल विदा हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन इहो हिकड़ो ही हज अदा फरमायो, हिकड़ो हज अदा फरमायो हुयो ऐं उन जे लाइ आम ऐलान कयो त जंहिंखे बि हज पढ़णो आहे मूं मोहम्मद करीम सां गॾिजी हज अदा कर। ख़ल्क़ आई, असहाबी आया, असहाबियाणियूं आयूं, तकरीबन 1.25 लख असहाबी आया। घणा? 1.25 लख असहाबी। पर जेकी रहिजी विया हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम हज पढ़ी मोटी आया। पोइ असहाबन अर्ज़ कयो या रसूलल्लाह सी उज़र जे करे के बीमार हा के सफ़र में हुया के मजबूरियुनि में हुया हली न सघिया। अर्ज़ कयो या रसूलल्लाह सी त हज ते न हली सघियासीं, हाणे असां छा कयूं? मदीने वारे साईं फरमायो जे मूंसां गॾु हज न पढ़ियो आहे उहो रमज़ान में वञी उम्रो अदा करे अचे उन ॼण के मूंसां गॾु हज अदा करे। सुभान अल्लाह। उम्रतुन फी रमज़ान तअदिल हज्जतन मई, जेको रमज़ान में उम्रो अदा करे उन ॼण मूं मोहम्मद करीम सां गॾु हज अदा कई। सुभान अल्लाह। महबूबन जो ऐलान थियो त 1.25 लख असहाबी गॾु थिया। हाँ ऐं मुझे सोने हबीब मदीने वारे साईं पंहिंजे सहाबन जे खुले इज्तिमा में पंहिंजी कसवा डाची जे मथां सवार थिया। मथे डाची ते चढ़िया त जीअं पूरी जमात ॾिसी वठी। सुभान अल्लाह। सभिनी जूं दीदूं मुंहिंजे दिलबर नबी जे पाक चेहरे में। सुभान अल्लाह। असहाबन जो निगाहूं महबूब जे मुखड़े में। मुलाकात हबीब साडी ईद हो गई, साडा हज अकबरी तेरी दीद हो गई, साडा हज अकबरी तेरी दीद हो गई। तेरा ऊंचा है नावा तेना कोई परछावा, तेरियां तक के अदावा में मुरीद हो गई, तेरियां तक के अदावा में मुरीद हो गई। मुलाकाते हबीब साडी ईद हो गई। तेरी सूरत जो तकी ते मोहब्बत हो गई पक्की। सुभान अल्लाह। रब शल सां सभिनी के मदीने वारे जो दीदार कराए। सुभान अल्लाह। रब शल ख्वाब में दिलबर नबी जो दीदार कराए। सुभान अल्लाह। साईं फरमाइन था मन रानी फिल मना में, जे माण्हू ख्वाब में मुझी ज़ियारत कई फ़क़द रानी, उन्हें सच पच मुंहिंजो ई दीदार कयो।
सुभान अल्लाह इन शैतान लायत मसल बी शैतान मुझी सूरत न वठी सघंदो आ जे ख्वाब में मुखे ॾिठो उन्हें सच पच मुझो ई दीदार कयो सुभान अल्लाह तेरी सूरत जो तकी ते मोहब्बत हो गई पक्की जन्नत वास्ते पक्की ये रसीद हो गई जन्नत वास्ते पक्की ये रसीद हो गई मुलाकाते हबीब साडी ईद हो गई सुभान अल्लाह सुभान अल्लाह असहाबन जो निगाहूं मदीने वारे साईं जे पाक मुखड़े खे पियूं तकन सुभान अल्लाह ओच तो मुझे दिल पर नबी दा चप मुबारक चुरिया सुभान अल्लाह मुझे सोने सरदार फरमायो बुधो बुधो ए मुझी उम्मत वारा बुधो तरक्तु फीकुम अमरैन लन तदिल्लू मा तमस्सकतुम बिहिमा मां मोहम्मद करीम तवा के बशयूं ॾयूं तो वञा सुभान अल्लाह घणियूं शयूं ॾयूं तो वञा बशयूं ॾयूं तो वञा लन तदिल्लू मा तमस्सकतुम बिहिमा जेसी ताईं उन्हनि ॿिन्ही शयुनि सां चंबिड़ियल रहंदा तव्हां कॾहिं बि गुमराह न थींदो सुभान अल्लाह थोरो लफ़्ज़ सम्झो पोइ चइजो सुभान अल्लाह अवल लफ़्ज़ सम्झो लन तदिल्लू तव्हां गुमराह न थी सघंदो मा तमस्सकतुम जेसी ताईं चंबिड़ियल रहंदो बिहिमा इन्हनि ॿिन्ही शयुनि सां जेसी ताईं इन्हनि ॿिन्ही शयुनि सां चंबिड़ियल न रहंदो तेसी ताईं तव्हां हिदायत वारा रहंदो जेसी ताईं इन्हनि ॿिन्ही शयुनि सां चंबिड़ियल रहंदो त तव्हां हिदायत वारा रहंदो पर जे ॿिन्ही शयुनि खे छॾे ॾिनो ॿिन्ही मां हिकिड़ी शइ खे छॾे ॾिनो तव्हां हिदायत तां हटी वेंदा ॻाल्हि सम्झो जे हिकिड़ी खे वरितो ॿी खे छॾे ॾिनो तव्हां हिदायत वारा न थींदा हिकिड़ी हिन खे वरितो हिन खे छॾियो हिन खे वरितो हिन खे छॾियो तव्हां गुमराह में पइजी वेंदो पर हिदायत वारा तॾहिं थींदो जो ॿिन्ही शयुनि सां चंबिड़ियल रहंदो सुभान अल्लाह मा तमस्सकतुम बिहिमा ॿिन्ही शयुनि सां चंबिड़ियल रहंदो पोइ तव्हां हिदायत वारा रहंदो पर जेकॾहिं हिकिड़ी शइ खे छॾे ॾिनो या ॿिन्ही शयुनि खे छॾे ॾिनो तव्हां हिदायत ते क़ाइमु रही न सघंदो असहाबनि अर्ज़ कयो सोना उहे कहिड़ियूं ॿ शयूं आहिनि साईं फरमाइनि था किताबुल्लाह व इतरती अहल बैती सुभान अल्लाह हिकिड़ो अल्लाह जो किताब क़ुरान पाक ॿियो मुंहिंजा अहल बैत तव्हांखे ॾियो थो वञा सुभान अल्लाह अल्लाह या रसूल सुभान अल्लाह सुभान अल्लाह ओ मुंहिंजा प्री प्यारा ओ बेटे वारा तवज्जो सां ॿुधो मदीने वारो साईं थो फरमाए हिदायत तॾहिं मिलंदव जॾहिं तव्हां इन्हनि ॿिन्ही शयुनि सां चंबिड़ियल रहंदो क़ुरान खे बि चंबिड़ी पओ त नबी जे अहल बैतन खे बि जे क़ुरान खे वरतुव अहल बैतन खे छॾियुव हिदायत कोन मिलंदव जे अहल बैतन खे वरतुव क़ुरान खे छॾे ॾिनुव हिदायत कोन मिलंदव हिदायत वारा तॾहिं थींदो जॾहिं ॿिन्ही शयुनि खे हिकु हथ में क़ुरान हुजे ॿिए हथ में अहल बैत जी दामन हुजे सुभान अल्लाह
ॻाल्हि सम्झो हाँ